सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। गुरु पूर्णिमा जे पावन पर्व ते पंज साहब उन्हीं सच साईं जी रामत पाण लाए सनन चरणन में आए। छाका तो सुबह जो पांच साहब मिली करे उन्हीं सच साईं के प्रणाम कंदे आशीर्वाद पाईंदा से सुबह का सजो डी सुभाणे गुरु पूर्णिमा जो पावन पर्व इन्हीं अवसर ते उन्हीं सच साईं जी रहमत जो मकसद होंदो आहे त पंहिंजो पाण खे साफ कर, पंहिंजो पाण खे बेहतर कर। बेहतर में ये जे पांच साहब उन्हीं सच साईं जी दामन में आए या जोरदार प्यार भरी बरसात बेहली रही है। बरसात जो मकसद होगा तब मालिक जी रहमत पई वसे जगह तो जडे बरसात तेज पवंदी है तो पोए जेके पहाड़ होंदा है उहे तो अडोल होंदा है, उहे तो मजबूत होंदा है, पर उन्हें जे मथिया जेके कंकर भेतर धूल चढ़ियल होंदी है उहा सब साफ थी वेंदी है, उहा सब रड़ी वेंदी है, उहा सब हली वेंदी है। ए पहाड़ वरी सर सब थी करे चमकंदा है। सागे नमूने असा इंसान बे मालिक जी रहमत सा असा भी सब इंसान है। असा में चंगाई बेहतरी वो सब कुछ असाजे जीवन में आए। चंगाई है बेहतरी है इन कर असा इंसान आहियूं। चंगाई न हुजे तो असा इंसान ही छो हुजो। मालिक असा के चंगो तो बनाए करे मोकिलियो है, पर संसार में रहंदे हलंदे सब सा कुछ कंदे थोड़ी थोड़ी धूल, थोड़ा थोड़ा कंकर, थोड़ा थोड़ा भेतर उहे असाजे जीवन में अची विया, उहे असाजी जिंदगी में अची विया। त जीअं जोरदार बरसात सा पहाड़न जा कंकर ऐं भेतर दूर थींदा तीअं सच साईं जी दामन में अचण सां असां जूं खामियूं ख़राबियूं असांजा ग़लत विचार, थोड़ी गलत हालत, थोड़ा गलत अमल, थोड़ी गलत सोच उहा जॾहिं साफ़ थी वेंदी आहे, उतरी वेंदी आहे त वरी असां चमकी उथंदा आहियूं, वरी मालिक जी रहमत सां पंहिंजो पाण खे भरिजी करे उथंदा।